बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ में असांजो किसो सैफ़ अल मलूक ऐं बदी जमाल जो हली रहियो आहे, जंहिंजा 7 पार्ट असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन जो पार्ट नंबर 8 तव्हांजी ख़िदमत में। 7 पार्ट में तव्हांखे असां ॿुधायोसीं त शहज़ादी दौलत ख़ातून बदी जमाल सां सैफ़ अल मलूक खे मिलायो ऐं बदी जमाल सैफ़ अल मलूक खे वाइदा इक़रार वठी त मूंखे छॾे न वेंदे, बेवफ़ाई न कंदे। उन खां पोइ हिन खे तरीक़ो ॾसियो त तूं मूंखे कीअं थो हासिलु करे सघीं। हिन जी ॾाॾी हुई जेका हुते बाग़ इरम में बाबल शहर में रहंदी हुई। हिन खे उतां जो ॾसु ॾिनई त उन वटि वञु ऐं उन खां तूं मुंहिंजी घुर कर, मिनतूं मेड़ूं करे ऐं उनखे राज़ी कर। अलाह कंदो त उहा तुंहिंजी ॻाल्हि मञींदी ऐं तुंहिंजी मुराद पूरी थींदी। सैफ़ अल मलूक त सिर तरी ते रखियल हो। हुन त हा कई। उन खां पोइ बदी जमाल पंहिंजी बानी हुअसि हिकिड़ी, मरजाना नालो हुअसि। उन खे चई त तुंहिंजी जेका मूंसां मुहबत आहे, बानीअ खे चई, कनीज़ खे चई, तोखे मां उन मुहबत जो वास्तो थी ॾियां त हीउ कमु तोखे अॼु ई करिणो आहे, देरि नाहे करणी। ऐं जेकॾहिं तूं अॼु हीउ कमु पूरो कयो त मुंहिंजो तोसां वाइदो आहे, मां तोखे ख़ुदा करणु आज़ादु कंदुसि ऐं उन सां गॾु तोखे मां इनाम बि ॾींदुसि। ऐं वॾी ॻाल्हि त तोखां पोइ मूंखे ईअं सम्झो त ॿियो को वेझो न हूंदो, को प्यारो न हूंदो। तूं माना मुंहिंजे वेझो बि हूंदो, मुंहिंजी राज़दार बि हूंदी। बानी चयसि त मां त उअई तुंहिंजी बानी आहियां, जेको तूं हुकुम कंदी आहीं, पर ॿुधाए छा मूंखे करिणो आहे, कहिड़ो तुंहिंजो कमु आहे। मां दिलि जान सां कोशिशि कंदुसि त मां तुंहिंजो कमु कयां। बदी जमाल चयसि त हिन इंसान खे, यानी सैफ़ अल मलूक खे, पंहिंजे कुल्हनि ते खण, पंहिंजे कुल्हनि ते विहार ऐं हिन जो हिन महिल मुंहिंजे ॾाॾीअ वटि बाग़ इरम में हिन खे पहुचाए। हिफ़ाज़त सां हुनजो जेको तंबू आहे, जेको हिन खे ॾसियो हुई त ॻाढ़ो तंबू, उन तंबूअ में पहुचाए। जॾहिं तव्हां ॿई उन तंबूअ में पहुचो, खीमे में पहुचो, जेॾीमहिल तव्हां ॿई उन तंबूअ में पहुचो, खीमे में पहुचो, त तूं ॾिसजांइ त मां हिन खे ॾसियो आहे त मुंहिंजी ॾाॾीअ जूं जुतियूं ते पियल हूंदियूं। हे जुतियूं खणी ऐं पोइ हिन जी ख़िदमत में बीहे। पोइ मुंहिंजी ॾाॾी हिन खां पुछंदी, केरु आहे, किथां जो आहे, कीअं हिते आयो आहे, केरु तोखे वठी आयो आहे, छो हे तो मुंहिंजी जुतियूं खयूं आहिनि, ॿुधाए तुंहिंजी कहिड़ी ख़्वाहिश आहे त मां तुंहिंजी उहा ख़्वाहिश, मुराद जेका आहे, तुंहिंजी मां मुराद पूरी कयां। उन महिल मुंहिंजे ॾाॾीअ खे तूं ॻाल्हाईंदीअ, तूं चइजांइ त हिन खे मां हिते आंदो आहे, माना हिन जे पारां तूं ते ॻाल्हाइजांइ त हिन खे मां हिते आंदो आहे। हे मिस्र जे बादशाह जो पुटु आहे। हे ई उहो माण्हू आहे जंहिं बादशाह अर्ज़क जे पुट खे क़तलु कयो ऐं दौलत ख़ातून खे छॾाए सही सलामत हुनजे पीउ वटि पहुचाए। उन ई मूंखे हिन सां गॾु मोकिलियो आहे। मां उन जे करे हिन सां गॾु आई आहियां त तोखे पहिरियों त ख़ुशख़बरी ॾियां त दौलत ख़ातून सही सलामत पंहिंजे पीउ वटि पहुती आहे। पुछजांसि त ॾिस त हीउ कहिड़ो सुहिणो जवान आहे, बराबरि सुहिणो आहे त हूअ बि चवंदी त हा सुहिणो आहे।
पोइ तूं चइजांसि त ही वॾी इज़त वारो मिस्र जो मालिक आहे, बादशाह आहे, सभु हिन में जेके सुठियूं ख़ूबियूं चइजनि उहे सभु हिन में सुठियूं ख़ूबियूं आहिनि। पोइ तोखां उहा पुछे त भला नेठि आयो छो आहे, तोखां पुछंदी त हीउ आयो छो आहे, त पोइ तूं मुंहिंजे नाले चइजांसि त मां भला केसि ताईं बिना निकाह जे रहंदसि, हेॾो टाइम थी गुज़रियो आहे, तूं भला मुंहिंजी शादी छो नथी कराए, मुंहिंजी शादी कराए। जेकॾहिं पोइ उहो पुछे त भला ॿुधाए त कंहिंसां निकाह करायांसि, त तूं चइजां त तूं हुनखे चइजां त तव्हां मुंहिंजो निकाह पिया करायो हज़रत सुलेमान सां, ऐं जुबे ते तव्हां मुंहिंजो फोटू ठाहिराए जुबे ते उन ॾे मोकिलियो, पर मुंहिंजी क़िस्मत में न हो, हुन उहो जुबो ई न ॾिठो, जीअं जुबो हुनखे मिलियो त हुन उहो जुबो ईअं रखी छॾियो, उन उहो ई साॻियो जुबो मिस्र जे बादशाह ॾे मोकिलियो, उन बि वरी कोन ॾिठो, उन वरी चङे टाइम खां पोइ पंहिंजे पुट खे ॾिनो, उन मुंहिंजी तस्वीर ॾिठी आहे, हाणे उहो मूंसां शादी करणु थो चाहे, माउ पीउ खे छॾे दुनिया तर्क करे छॾी अथई, मुंहिंजे करे उन अलाए केतिरियूं मुसीबतूं पंहिंजे सिर ते सहायूं आहिनि, छो तूं उन सां हिनजी शादी कर, मतिलबु हिनखे सम्झाए सॼो कनीज़ खे, ऐं चई त तूं हिन महिल सैफ अल मलूक खे खणी वञ। कनीज़ सैफ अल मलूक खे पंहिंजे कुल्हे ते खयो, हिनखे चई त अखियूं बंदि कर, हिन अखि बंदि कई ऐं हिन महसूसु कयो त इहा उॾामणु लॻी, थोरी देरि मस गुज़री त हिनखे चई त अखियूं खोल, हिन अखियूं खोलियूं, अखियूं जो खोले ॾिसे त हिनखे हिकिड़ो बाग़ ॾिसण में आयो, इहो ई हुयो बाग़ इरम। कनीज़ हिनखे चयो त इहे सैफ अल मलूक हीउ साम्हूं खीमो ॾिसींदो, तंबू ॾिसींदो, हाणे इन में अंदरि वञ। बदी जमाल बि हिनखे ॾसियो, उहो ई साॻा निशान पार पता, सैफ अल मलूक अलाह जो नालो वठी ऐं तंबूअ में अंदरि वियो, वॾो तंबू हुजे हेॾे होॾे ॾिसणु लॻो, अखियूं खोड़े बाक़ाइदे ॾिसे पियो, ॾिसे त बराबरि विच तंबूअ ते हिकिड़ी पोड़ी सोने तख़्त ते वेठी आहे ऐं बानियूं उनजी ख़िदमत में बीठियूं आहिनि, हे अदब सां हुनजे वेझो पहुतो, वेझो पहुतो ॾिसे तख़्त जे अॻियां, तख़्त जे हेठां ॾिठईं त बराबरि सोनियूं जुतियूं पयूं, बदी जमाल हिनखे सम्झायो, हिन झुकी उहे जुतियूं खयूं, जुतियूं खणी जुतियुनि खे चुमी ॾिनई, जेको बदी जमाल हिनखे चयो वरी मथे ते रखे, वरी बगल में विझी बीह रहियो, पोड़ी ॾिसे पई, पोड़ी पुछियुसि त तूं केरु आहे, किथां आयो आहे, कहिड़े मुल्क जो रहण वारो आहे, तोखे हिते कंहिं आंदो आहे, तोहे मुंहिंजी जुतियूं छो खयूं, तो कॾहिं केॾी महिल मूंखे का हाजत घुरी आहे, छा का मूंखां का तो कुझु घुरियो आहे छा जो मां तुंहिंजो पूरो न कयो आहे, जो हे तूं हेॾा सही पियो थो नमूना करीं, जुतियूं खणी खयूं अथई, माना आज़ियूं निज़ारियूं पियो थो करीं, तो मूंखां छा घुरियो आहे जो मां तोखे न ॾिनो आहे। हिन ईअं चयो त बदी जमाल बानी खे सम्झायो, बानी अंदरि आई, अदब सां अची सलाम कयईं, साॻियो इहे गुफ़्ता चयईंसि जेके बदी जमाल हिनखे चया, जीअं हिन बदी जमाल वारा गुफ़्ता हिनखे ॿुधाया, पोड़ी कावड़ मां दांह कई, कावड़ मां दांह करे बानीअ ॾे निहारे, बानी खे चईं त बदी जमाल चरी आहे, तूं बि चरी आहे, तव्हां सोचियो आहे त कॾहिं इंसान ऐं जिन पाण में कीअं था मिली सघनि, इंसान ऐं जिन जो मिलणु पाण में कीअं थींदो। सैफ अल मलूक चयसि अगरि जेकॾहिं हिन रब चाहे त मां खां का बेवफ़ाई न थींदी, मां ईअं सम्झ तव्हांजो ग़ुलाम थी ज़िंदगी गुज़ारींदुसि, जेके मूंखां वाइदा वठो, अहद वठो, मां उहे सभु तव्हांजा पूरा कंदुसि, तव्हां मूंखे बाक़ाइदे परखींदव त मां सचो आहियां, मां कूड़ो न आहियां। पोड़ी हिन जो इहे ॻाल्हियूं ॿुधी ऐं चुप थी वई, कंधु हेठि करे ईअं सोच में अची वई, पोड़ी घड़ी रखी ऐं कंधु मथे करे हिन ॾे निहारे चई त
जेके तूं असां वाइदा इक़रार कंदे तूं उन्हनि ते पूरो रहंदे। हिन चयो त हा, मूंखे कसम आहे उन ज़ात जो जंहिं आसमान खे बुलंद कयो, ज़मीन खे पाणीअ ते विछाईं, मां तव्हां सां वाइदो थो कयां, जेको वाइदो कंदुसि उहो तव्हां सां मां पूरो कंदुसि। ओड़ी चइसि इहा ॻाल्हि आहे त पोइ ख़ुदा खे जे मंज़ूरु आहे त मां तुंहिंजी मुराद पूरी कंदुसि। ठीकु आहे, तूं हाणे फ़िलहालु त वञ बाग़ घुम। अहिड़ो बाग़ तूं दुनिया में अहिड़ो बाग़ किथे न आहे, पहिरियों त तूं वञी बाग़ घुम। मां पंहिंजे पुट खे घुरायां थी, बदी जमाल जो पीउ, मां पंहिंजे पुट खे घुरायां थी, उन सां इहा साॻी गुफ़्तगू कंदसि, उन सां इहा मां ॻाल्हि कढां, पोइ जेकॾहिं अलाह चाहियो त ज़रूरु भलाई थींदी। छो जो मूंखे पक आहे त हू मुंहिंजी मुखालफ़त न कंदो, पर मुंहिंजो हुकुम सम्झी उहो मञी थो। ऐं पोइ मां हुनजी धीउ जो तोसां मां निकाह शादी कराईंदसि। बसि तूं ख़ुशि थी वञु, ईअं सम्झो अॼु खां वठी तुंहिंजी इहा ज़ाल थी वई। सैफुल मलिक ॾाढो ख़ुशि थियो, हिन जे हथ वठी ऐं हथनि खे चुमियूं ॾिनईंसि, उतां निकितो, आयो बाग़ ॾे। हे वियो बाग़ ॾे, पोड़ी कनीज़ खे चयो त मुंहिंजे पुट खे वठी अचु, ॻोल्हेसि किथे आहे, उनखे झटि मूं वटि वठी आहे। कनीज़ भॻी सो हिन जे पुटु, उहो बि बादशाह हुजे, शाहपाल नालो हुयुसि, उनखे वठी आई। ही पाण में मां हुनखे सॼो हाल अहवालु ॾिनो। हेॾां सैफुल मलूक निकितो बाग़ में, बाग़ घुमे पियो बराबरि। हिन बि दुनिया घुमी, पंहिंजो मुल्क घुमियो हुअईं, हाणे त दुनिया बि घुमियईं, पर ॾिठईं त बराबरि अहिड़ो बाग़ हिन कॾहिं न ॾिठो। अहिड़ो बाग़ बराबरि दुनिया में हिन किथे न ॾिठो। बाग़ घुमंदे घुमंदे ॾाढो हुनखे मज़ो पियो आयो। बाग़ घुमंदे घुमंदे हे बाग़ जो घुमे पियो, 5 हिकिड़ो जिननि जी टोली हुजे, 5 जिननि जी टोली हुजे। उहे वरी केरु हुया? उहे हुया हुन बादशाह अर्ज़क जी रयत हुया, जंहिंजे पुट खे हिन मारियो हो, जितां दौलत ख़ातून खे हिन छॾायो हो न, उहे उन जे राज जा माण्हू हुआ, 5 ई जिन। उन्हनि जो हिन खे ॾिठो, पाण में चवणु लॻा त हे केरु आहे, किथां जो रहण वारो आहे, ऐं हिन इंसान खे हिते आंदो कंहिं आहे, ऐं हे ई त उहो आहे जंहिं बादशाह अर्ज़क जे पुट खे क़तलु कयो। हाणे कीअं हिन खां पुछूं? उहे 5 ई आस्ते आस्ते, हे बि घुमे पियो, आस्ते आस्ते हिन ते वधिया। नेठि हिन जे वेझो अची हिन खां पुछनि त हे ख़ूबसूरत नौजवान, तो बादशाह अर्ज़क जे पुट खे मारण में ऐं दौलत ख़ातूअ खे उतां छॾाइण में का कोताही न कई, माना कामयाबु थिए। ॾाढो धोखेबाज़ हो इहो जंहिंखे तो मारियो, ऐं हिन सां बि फ़रेब करे ठगी करे दौलत ख़ातून खे खणी वियो। ऐं जेकॾहिं तूं न करी हा न त इहा छोकिरी इहा उमिरि हिते हुजे, हा मरी खपी वञे। पर हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधाए, तो हुनखे मारियो छो? कीअं मारीसि? इहो त ॾाढो ॾुखियो हो, कीअं तो हिनखे मारियो? सैफुल मलूक चयसि त मां हुनखे हिन मुंडीअ जे ताक़त सां ज़ोर सां क़तलु कयो, जेका मुंडी मुंहिंजे आङुर में आहे। हिते जिननि खे पक थी त माना हिन जी सॼी ताक़त जेका आहे इहा इन मुंडीअ में आहे। जीअं जिननि खे ख़बर पई हाणे हिननि खे कावड़ बि हुई, हे हुन बादशाह जी राज जा माण्हू हुया, बादशाह जे पुट खे हिन क़तलु कयो हो। ॾिठुनि केरु आहे कोन, हे अकेलो हो। हिननि छा कयो, 5 जिननि मां 2 जिननि त पाण में इशारा करे हिक ॿिए खे मेचूं ॾेई 2 जिननि त हिन जा हथ पकड़िया, 2 हिन जा हथ पकड़िया, 2 हिन जा पेर पकड़िया, बाक़ी 5 उन खणी हिन जे वात ते हथु ॾिनो त दाहूं न करे, दाहूं न करे। ज़ाहिर आहे हिते आयो आहे त हे बादशाह जो महिमाननि मां हूंदो, मथां उन्हनि खे ख़बर पइजी वञे, उहे अची हिन खे छॾाए न वञनि। हिन खे क़ाबू करे हथनि खां पेरनि खां वात बंदि करे
जिन त हुया न हिनखे खणी वठी उॾाण, हिनखे उॾाई खणी आहे पाण सां गॾु। हिन जो वसु न हलियो, घणो पाण फतकियो पर हुन खां छॾाए न सघे। नेठि जिन हिनखे उॾाए बादशाह अर्ज़क वटि, जंहिंजो पुट खे हिन मारियो हो, उते ई खणी आया। उते ई खणी अची बादशाह जे साम्हूं हिनखे पेश कयो। बादशाह जे साम्हूं पेश करे बादशाह चयो केरु आहे? बादशाह खे चवनि बादशाह सलामत, असां तुंहिंजे पुट जो क़ातिल जेको आहे न उनखे ॻोल्हे तो वटि वठी आया। बादशाह पुछो केरु आहे, कहिड़ो आहे मुंहिंजे पुट जो? हुन सम्झो त को वॾो को जिन को देव हूंदो। हिननि जे साईं हीअ आहे, हिन मुंहिंजे पुट खे मारियो आहे? जी हा साईं हिन। बादशाह हिन खां पुछो तो मुंहिंजे पुट खे मारियो आहे? केॾो मूंखे प्यारो हो, तुंहिंजो कहिड़ो हुन ॾोह कयो? सैफल मलिक चयसि हा बराबरि मां हुनखे क़तलु कयो, पर तुंहिंजो भले प्यारो हुजे पर हू ज़ालिम हुयो। बादशाहनि जे औलादनि खे अॻुवा करे वञी क़ैद करे महलनि में पियो रहाए, पंहिंजा जेके महल हुअसि उते क़ैद करे वञी पियो रहाए। उन्हनि में उन्हनि जे माउ पीउ में जुदाई पियो विझे, उन्हनि खे तकलीफ़ूं पियो ॾिए। मां हिन मुंडीअ जे ज़ोर ते तुंहिंजे पुट खे क़तलु कयो आहे, तुंहिंजे पुट खे मारियो अथमि, जेका मुंडी मुंहिंजे आङुर में आहे। बराबरि मां तुंहिंजे पुट खे मारियो। बादशाह खे पक थी त बराबरि जेको डिॼे ई नथो, हिन ई मुंहिंजे पुट खे मारियो आहे। बादशाह पंहिंजे वज़ीर खे घुरायो, बादशाह पंहिंजे वज़ीर खे घुरायो। वज़ीर आयो, बादशाह वज़ीर खे चयो त वज़ीर इन में को शक न आहे त हे ई मुंहिंजे पुट जो क़ातिल आहे, पाण मञो पिया अथई। हाणे तूं मूंखे सलाह ॾे त हिनखे असां छा कयूं? बुरे नमूने सां हिनखे क़तलु कयूं, सख़्तु अज़ाब ॾियूंसि, या ॿियो कुझु हिन सां कयूं? वज़ीर चयो त साईं हिन जेकॾहिं इहो ॾोह कयो आहे त हिनखे सज़ा बि अहिड़ी मिलणु खपे। मूंखां जे पुछो था त मां सलाह इहा ॾींदोसांव त हिन जो हिकु हिकु उज़ो कटियो, हिकु हिकु उज़ो कटियो, हिनखे बाक़ाइदे अज़ाब ॾेई मारियो। हिते ॿिए वज़ीर चयसि त न साईं हिनखे तकड़ में न मारियो, हिनखे डेली मार ॾियो। ॿिए चयसि तलवार सां टुकड़ा ई ॿ कयोसि। चौथे चयो त साईं हिन जूं आङुरियूं कटे, बांवर अथसि न पंहिंजे आङुर ते, आङुरियूं कटे हिनखे बाहि में साड़ियो। पंजे चए साईं हिनखे स्लेब ते चाढ़ियो। मतिलबु हर माण्हू पंहिंजी पंहिंजी राय बादशाह खे ॾियणु लॻो। बादशाह अर्ज़क जे दरबार में हिकिड़ो वॾो ॾाहो माण्हू रहंदो, दुनिया जहान जे ख़बरुनि खां बाख़बर, इल्म वारो। उन चए साईं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो चवां, मुंहिंजे मशवरे ते तव्हां जिन अमल कंदव त तव्हांखे का परेशानी या पिशेमानी बि न थींदी। हाणे इहो बादशाह जो मशीर बि हुयो, हुकूमत जो बि ख़ासि माण्हू हो। उन जी ॻाल्हि खे हर को अहमियत बि ॾींदो, उन जी राय ते बि हर को अमल कंदो। एतिरे क़दुरु जो बादशाह बि उन जी राय जी मुखालफ़त न कंदो। उन जो हाणे ॻाल्हायो, उथी ऐं बादशाह जे अॻियां झुकी बादशाह खे सलाम करे अदब सां चई बादशाह सलामत, जेकॾहिं मां तव्हांखे हिन लाइ मशवरो ॾियां त तव्हां मञींदव? ऐं नाराज़ न थींदव? बादशाह जे तूं पंहिंजी राय ॾे, मां नाराज़ न थींदुसि, जेको वणेई तूं चए। हिन चयो त बादशाह सलामत, जेकॾहिं तव्हां हिनखे हाणे ई क़तलु कयो त उन जी माना इहा थींदी त तव्हां मुंहिंजी सलाह ते न हले, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि न सम्झो। हिन महिल हिनखे क़तलु करणु बेकार आहे, माना को फ़ाइदो न आहे, छो जो हे त हिन महिल असांजे कब्ज़े में आहे, तुंहिंजे अख़्तियार में आहे, तुंहिंजो क़ैदी आहे। जेॾी महिल
तूं चाहीं त हिनखे सज़ा ॾेई सघींदो, जेको वणई सो करे सघींदो। पर मां सलाह ॾींदोसांव त तकड़ न कयो, सब्र खां कमु वठो। छो जो हाणे ही माण्हू बादशाह शहपाल जो ईअं सम्झो त माइट थियो अथव। हू सियाणो माण्हू सम्झे पियो। हे हाणे ही इंसानु बादशाह शहपाल जो रिश्तेदार थियो। तव्हांखे बि ख़बर आहे, हिनखे बि ख़बर आहे। हाणे असांजा माण्हू हिनखे उतां पकिड़े आया आहिनि, उन जे बाग़ मां। उन वटि महिमान हुयो। तोखे बि ख़बर आहे, हुननि खे बि ख़बर आहे। जेकॾहिं तकड़ में जल्दबाज़ी में हिननि जे चवण ते तो हिनखे क़तलु कयो त बादशाह शहपाल जो तव्हांखे मां ॿुधायां थो त हाणे हे थियो आहे उनजो रिश्तेदार, महिमान हुयो उतां। असांजा माण्हू हिनखे खणी आया आहिनि। जेकॾहिं मारियो हुनखे ख़बर पवंदी त उहो हुनजो बदिलो ज़रूरु वठंदो, असांजो थींदो दुश्मन, ऐं पंहिंजे धीउ जे ख़ातिर लश्कर वठी असांजे मुल्क ते बि चढ़ाई कंदो। ऐं तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे त हुनजे लश्कर जे अॻियां असांजी दाल न ॻरंदी। असां कुझु नथा हुनखे करे सघूं। तंहिंजे करे मुंहिंजी सलाह मञो, तकड़ न कयो, तकड़ में कोई फ़ैसिलो न कयो, तकड़ में हिनखे सज़ा न ॾियो। क़ैदी त आहे न, भला असांजे कब्ज़े में त आहे न, काॾे भॻो त कोन थो वञे न। फ़िलहालु हालतुनि खे ॾिसो। बादशाह खे हिन जी ॻाल्हि सभिनी खां बराबरि, बादशाह खे हिन जी ॻाल्हि दिलि सां लॻी त बराबरि मां हिननि जे चवण ते जेकॾहिं जल्दबाज़ी में इहो कयां हा न त बराबरि इहो नुक़सान वारो कमु थिए हा। शहपाल खे ख़बर पई आहे। शहपाल जेको आहे त हिन महिल शहपाल जो ईअं सम्झो न्याणो थियो आहे त शहपाल त छितो थी पई आहे। ऐं शहपाल सां विहण जो त असां में दम ई कोन्हे। बादशाह हुनजी राय ॿुधी उन महिल हुकुम कयो त सैफ अल मलूक खे क़ैद खाने में विझो। सैफ अल मलूक खे विधो न क़ैद खाने में। हाणे हे त थियो सैफ अल मलूक जो किसो, वञी वीचारो पियो क़ैद खाने में। वरी वापसि हलूं बदी जमाल जे ॾाॾीअ वटि, जंहिं पंहिंजे पुट खे घुरायो, जंहिं वटि हे आयो हो। हिन पुट सां सॼी ॻाल्हि कई, बराबरि पुट बि हिन जी राय ते हलियो। पुट सां हिन सॼी ॻाल्हि कई, पुट बि हिन जे राय ते हलियो। इहा हिननि पाण में सलाह करे राज़ी जो थिया त हाणे हिन बानीअ खे घुरायो। बानी खे चई त हाणे वञ सैफ अल मलूक खे वञी ॻोल्ह, त उनखे ख़ुशख़बरी ॾियां। उनखे ॻोल्हिया। बानी वई, सैफ अल मलूक हुजे त हिनखे लभे। हेॾे होॾे बाग़ में वई त हिनखे मिलियो ई कोन। मोटी आई अची हिननि खे चई त सैफ अल मलूक त बाग़ में आहे ई कोन। पोइ बाग़ जा जेके मुलाज़िम हुया, माली हुया, उन्हनि खे घुराई, सैफ अल मलूक जे बारे में पुछियईं। उन्हनि चयो त हा बराबरि, असां हिनखे हिकिड़े वण जे हेठां ॾिठो, वेठो हो वण जे हेठां। ईअं ॾिठोसीं त बादशाह अर्ज़क जे राज जा 5 जिन हुया, उहे हुन वटि आया। ॾिठोसीं त हुन सां कचहरी पिया कनि, ॻाल्हाइनि पिया। पोइ बराबरि उहे हिनखे खणी ऐं उॾामी। बदी जमाल जी ॾाॾी जो ॻाल्हि ॿुधी ॾाढो अफ़सोस थियुसि, गुस्से में अची वई। उथी पंहिंजो पुटु त हुते वेठो ई हुयुसि शहपाल, उनखे चई त तूं कहिड़े क़िस्म जी, हे तुंहिंजी कहिड़ी बादशाही आहे? तुंहिंजे बादशाहीअ मां बादशाह अर्ज़क जा माण्हू असांजे बाग़ में टपी अचनि, असांजे महिमान खे असांजे अखियुनि अॻियां ईअं खयूं हलिया विया। हे तुंहिंजी कहिड़ी बादशाही आहे? अफ़सोस आहे तुंहिंजी बादशाहीअ ते। बाक़ाइदे पुट खे न ईअं सम्झो त घणो ॻाल्हाए पुट खे। बादशाह शहपाल जे साम्हूं थियो त ग़लति आहे, पर इहो आहे त हिन बि बादशाह अर्ज़क जे पुट खे क़तलु कयो। उन जे करे हिन इहो सॼो कमु कयो आहे। पर अमां भला हाणे तूं कावड़ त करीं थी,
पर हिकिड़े इंसान जे ख़ातिर असां वरी जिन्हनि सां दुश्मनी कयूं। हिन खे चई त तूं पाण वञ अर्ज़क बादशाह वटि वञी घुर करी। अर्ज़क जेकॾहिं तुंहिंजे हवाले करे त हुनखे हिते वठी आ। जेकॾहिं अर्ज़क हुनखे क़तलु कयो आहे त मां तोखे चवां थी त हुन जे क़तल जे पलांद में अर्ज़क जो औलाद ज़ालूं ॿिया जेके बि वास्ते वारा अथसि उन्हनि सभिनी खे जेरो पकिड़े मूं वटि वठी अच। मां पंहिंजे हथनि सां उन्हनि खे क़तलु कंदसि। ऐं जेकॾहिं तो मुंहिंजो चवणु न मञियो त मां पंहिंजी थञूं न बख़ींदीसि ऐं पंहिंजी जेका तरबियत कई अथमि उहा तोते हराम कंदसि। बादशाह शहपाल उथियो, लश्कर गॾु कई, निकितो, बादशाह अर्ज़क जे तरफ़ रवानो थियो। हलंदे हलंदे अची उते पहुतो। अर्ज़क खे बि ख़बर पई त शहपाल लश्कर वठी आयो आहे। फ़िलहालु त ॿिन्ही जे लश्करनि में लड़ाई शुरू थी वई। बादशाह शहपाल जो लश्कर वॾो, बादशाह अर्ज़क ऐं हुन जो लश्कर शिकस्त खाई। जेॾीमहिल बादशाह जो शिकस्त खाधी, बादशाह हारायो, बादशाह जा जेको ॿियो नंढो वॾो औलाद हुयो उहो बादशाह जा अमीर वज़ीर मुअज़्ज़िज़ माण्हू जेके हुया दरबार जा उहे सभु गिरफ़्तार करे शहपाल जे साम्हूं पेश कया। शहपाल हुकुम कयो अथनि सभिनी खे पेश कयो। सभु पकिड़े बादशाह शहपाल जे साम्हूं पेश कयो। शहपाल चयसि तोखे ख़बर नाहे त इहो इंसानु जेको तुंहिंजा माण्हू खणी आया आहिनि इहो मुंहिंजो महिमान हो। अर्ज़क चयसि शहपाल तूं बि जिनो आहे, मां बि जिनो। हिकिड़े इंसान जे ख़ातिर तूं हेॾो कमु कयो आहे ऐं वॾी ॻाल्हि त उन इंसान मुंहिंजे पुट खे क़तलु कयो, मुंहिंजे पुट जो क़ातिलु आहे। उन जे करे तूं हेॾा जिन लश्कर आंदा अथई, हेॾनि जिननि जो रत वहायो अथई, केतिरा मारिजी विया आहिनि। शहपाल चयसि त छा बि हुजे पर तोखे जुगाए न पियो त तुंहिंजा माण्हू मुंहिंजे मुल्क मां मुंहिंजे महिमान खे खणी वञे। तूं उहो मूंखे ॿुधाई आहे, मां तुंहिंजे उहो इंसाफ़ु कयां हा, अज़ालो कयां हा, पर तूं मुंहिंजे महिमान खे तुंहिंजा माण्हू खणी आहे, उन जे करे तोखे सज़ा मिलणु ज़रूरी। हाणे ॻाल्हियूं न कर, जेकॾहिं जेरो आहे त उनखे हाज़ुरु कर, मुंहिंजे साम्हूं पेश कर। मां तोखे ऐं तुंहिंजे जेके बि माण्हू पकड़िया अथमि इन सभिनी खे छॾे ॾिनो, जेके मां गिरफ़्तार कया। ऐं जेकॾहिं मुंहिंजे महिमान खे तो क़तलु कयो आहे त पोइ मूं मां चङाईअ जी उमेद न सम्झां। मां तोखे ऐं जेके बि तुंहिंजा माण्हू पकड़िया अथनि सभिनी खे ज़बह कंदुसि। हाणे तुंहिंजी मर्ज़ी। बादशाह चए, अर्ज़क चयो त जेरो आहे मूं वटि आहे। पर पोइ हाणे इहो आहे, माना एॾो तुंहिंजो जो न्याणो थियो ऐं पंहिंजी बि हुनखे ताक़त आहे, मां हुन सां हेॾो कयो आहे त उहो मूं लाइ त बुग़्ज़ रखंदो। तंहिंजे करे हाणे मां तोखे ॾियां थो, पर इहो आहे त इन सां मुंहिंजो सुलह कर त मूं लाइ को बुग़्ज़ न रखे। शहपाल चयो हा इहो मां कंदुमि। सैफ़ल मलूक खे आंदनि, सैफ़ल मलूक खे शहपाल चयो हिननि जो ॿिन्ही जो पाण में सुलह कराए। बादशाह अर्ज़क ऐं सैफ़ल मलूक जे दरमियान उन खां पोइ सुलह खां पोइ हिकिड़ो मुआहिदो लिखियो, ठाह लिखियुनि, जंहिंमें बादशाह अर्ज़क हुनखे पंहिंजे पुट जो खून माफ़ु कयो। सैफ़ल मलूक जे अचण खां पोइ हाणे हू आज़ादु थिया। हाणे बादशाह अर्ज़क हिननि खे पाण वटि 3 ॾींहं महिमान कयो।
बादशाह अर्ज़ के हुन जे माण्हुनि खे 3 ॾींहं पाण वटि महिमान करे ऐं उन खां पोइ हिननि खे रवानो कई। शहपाल सैफल मलूक खे वठी पंहिंजे माउ वटि आयो। पोड़ी जो हिनखे ॾिठो, पोड़ी ॾाढी ख़ुशि थी। शहपाल बि हाणे सैफल मलूक खे ॾिठईं त छा त सूंहं अथसि। सूंहं ॾिसी हू बजब में अची वेठा। सैफल मलूक हिन खे पंहिंजो सॼो किसो ॿुधायो, शुरूअ खां आख़िर ताईं। बादशाह शहपाल बि चयो त ठीकु आहे, मां राज़ी आहियां त तूं मुंहिंजी धीउ सां भले शादी कर। पर हाणे शादी थींदी सरंदेब में। शादी थींदी सरंदेब में। पोड़ी पाण ॾाॾी जेका बदी जमाल जी, उहा पंहिंजे बानियुनि समेत सैफल मलूक खे साण करे अची सरंदेब पहुता। सरंदेब अची पहुता जॾहिं सॼो टोलो अची दौलत ख़ातून जे माउ जो बाग़ जेको हो उन में पहुता। बदी जमाल जी नज़र हिननि ते पई। बदी जमाल अॻिते वधी अची पंहिंजे ॾाॾीअ सां मिली। ॾाॾी हिनखे सॼो मुबारकूं बि ॾिनियूं ऐं सॼो किसो हिनखे ॿुधायूं त जेको हिननि जो थियो हो उहो सॼो ॿुधायूं। इहो ॿुधाईंसि हाणे तुंहिंजो पीउ बि राज़ी आहे, तव्हांजी मां शादी कराइण आई। ख़ुशियूं थी वयूं। उन खां पोइ दौलत ख़ातून जो पीउ जेको हुयो ताजल मलूक बादशाह, उनखे ॿुधाइनि त हाणे सैफल मलूक ऐं बदी जमाल जी शादी, बदी जमाल जा माउ पीउ बि राज़ी आहिनि, शादी थी। उन सॼे शहर में जशन जो ऐलान कयो। हुकूमत जा वॾा वॾा माण्हू, अमीर वज़ीर सॼे मुल्क मां उहे घुराइनि। बदी जमाल जो निकाह सैफल मलूक सां थियो। वॾियूं दावतूं थियूं। सैफल मलूक उथी ऐं ताजल मलूक बादशाह उनखे झुकी सलाम कयो। उनखे चई त बादशाह सलामत, मूंखे माफ़ु कर। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि आहे, पर मां डिॼां थो त तूं मता उहा मुंहिंजी ॻाल्हि न मञी। ताजल मलूक बादशाह चयसि त मूंखे कसम आहे ख़ुदा जो, तूं न मूंखां जान घुरंदे त मां बिना हबक जे तोखे जान पे पंहिंजी ॾेई छॾींदुमि। छो जो तुंहिंजो मूं ते वॾो अहसान आहे। मां पंहिंजी धीउ सां ई वेठो हुयुसि, तो मूंसां भलाई कई आहे। तूं घबराए न, जेका ॻाल्हि अथई पुटु चयो त वठो, मूंखे ॿुधाए। चई त मां चाहियां थो त शहज़ादी दौलत ख़ातून जो निकाह मुंहिंजे भाउ सां कर, त जीअं असां सभु तुंहिंजा ग़ुलाम थी वञूं। ताजल मलूक साहिद खे बि ॾिठो, ॿुधईं ऐं ॾिठईं त हे हुनजो भाउ आहे, जहिड़ो तहिड़ो कोन्हे को। ऐं वॾी ॻाल्हि त हिन जो फरमाइश कयसि त माना हिनखे जवाबु बि ॾेई न पियो सघे। चई त अखियुनि ते वरी ऐलान थी वियो। वरी शहर खे ॿीहर सजाइनि। वरी शहर जा राज जा सॼे मुल्क मां वॾा वॾा मुअज़्ज़िज़ अमीर वरी उहे आया, दावतूं थियूं। दौलत ख़ातून जो निकाह वरी साहिद सां थियो। निकाहनामो थी वियो। सॼे शहर खे बाक़ाइदे सिंगारियो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादी पुछियुसि त शहज़ादा ॾे ख़बर, का हसरत तुंहिंजे दिलि में बाक़ी रही त कान्हे? सैफल मलूक चयसि त ख़ुदा न करे, मुंहिंजे दिलि में हाणे का हसरत न आहे, पर मां चाहियां थो त हाणे मिस्र मोटां, पंहिंजे मुल्क, पंहिंजे माउ पीउ सां मिलां ऐं ॾिसां त उन्हनि जो छा हाल आहे। केॾो टाइम थियो आहे मूंखे उन्हनि खां विछड़ी। बदी जमाल
पंहिंजे नौकरनि खे हुकुम ॾिनो त हिन खे ऐं साइद खे मिस्र पहुचाए। देरी कान थी, हिननि खे मिस्र में वञी पहुचाए। सैफ माना हो त ईअं सम्झणु आसरो पलियूं वेठा ॿिन्ही जो। सैफ अल मलूक ऐं साइद पंहिंजे पीउ सां मिलियो, सैफ अल मलूक पंहिंजे पीउ सां मिलियो। ॾाढा ख़ुशि थिया जेके हिननि खे मोह सां ई वेठा, ॾाढा ख़ुशि थिया। बादशाह ख़ुशीअ में ख़ैर ख़ैरातूं कई। हिकु हफ़्तो हुते रहिया, ॿुधाइनि बात पंहिंजे माउ पीउ सां ॻाल्हि कई। सैफ अल मलूक बि हुन सां शादी कई आहे, बदी जमाल सां। पंहिंजे सफ़र जा बि सॼा ॿुधाइनि ऐं साइद बि शादी कई आहे। हफ़्तो रही वरी उन्हनि खां मोकिलाए सरंदेप आया। पोइ रहनि सरंदेप में पिया। जॾहिं दिलि चवंदी आहिनि पंहिंजे माउ पीउ सां मिलण लाइ त ओॾे हलिया वेंदा। वरी कुझु ॾींहं रही वरी मोटी अचे। सैफ अल मलूक ऐं बदी जमाल ऐं साइद ऐं दौलत खातूं पंहिंजी ज़िंदगी ॾाढे ऐश ऐं आराम सां उते गुज़ारणु लॻा।